अस्सलाम वालेकुम दोस्तों अवांखे पलिकार करियूं था हसीन टीवी यूट्यूब चैनल ते अवांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदो हलां त संजी लेडिट अदाकारा मारवी चन्ना लाडाणू करे वई आहे। जी दोस्तों अवांखे हिकु जगह ॿीहर ख़बर खां आगाह कंदो हलां त कराची में मारवी चन्ना कुछ हफ़्तनि खां गुर्दनि जी तकलीफ़ सबबि दम ॾिनो। जी दोस्तों अवांखे हिकु जगह ॿीहर आगाह कंदो हलां त मारवी चन्ना असां खां हमेशह लाइ विछड़ी वई आहे। केतिरी फिल्मनि में हुन कमु कयो, मॉडलिंग कयूं। उहो अॼु 17 अगस्त कराची में हुन निजी अस्पताल में दम ॾिनो। असां खां हमेशह लाइ विछड़ी वई आहे। अल्लाह हुनखे जन्नतुल फिरदौस में जॻह अता फ़रमाए। आमीन।